अदा सॼो ॾींहुं तो कमकार कयां पर माण्हू चवंदा तूं वांदो ही। अदा मखण तूं मेरे को सच्ची सच्ची ॻाल्हि ॿुधा मैं चमचा जी दुआ ना मैं वांदा आहियां। न न यार माण्हू आहिनि चरिया तूं वॾो कमाईंदड़ आहीं। हा बाक़ी इहा ॿी ॻाल्हि आहे सुबुह वरी तूं कुझु कयो ई न आहे। अदा देख इहो मामा सालिया पीछे भी मेरे को संग को नहीं पिया ॾींदा चमचा जी दुआ ना इहा का फज़ीलत। यार हाणे त तोखे संग ॾियनि था न। सच्ची ॿुधा पक्के? हा हा रुपए मां 16 आना पक्का दम। इहा ॻाल्हि ॻोठ में हली पई साल जो वारस खे संग ॾिए थो। वाह 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 अल्लाह खुश करे पीछे तो मेरी ले थी गई। एमल हल बारस तक शहर घन पे हलदा है पकोड़े जुलेबिया लड्डू गंढरी जेका खासी चमचा दी दुआ ना तो खवा सही ये समझई क्या? पैसा भला तोट आहिनि? ॻाल्हि ॿुध मूं वटि कोन टेकणे तो होसन न चमचा दी दुआ ना। मूं वटि यार पैसा आहिनि ई कोन। वांदा वांदा मेडी गिची अज फट चमचा दी दुआ ना हल देख दूं अल्लाह मालिक अपनी ले है। अदे मुरादी आई सही वडी धोती चे पुठिया न पई तरा कढी पोच दी बराबर तो सजे गोठ में पेती ये चोघाटा दी का जमाने जी का खबर चारत थे यार कोई भी दिया वाला कटी। आई यदा खबरूं तो मुरादी जे पेट में हज़ारे दपन थियूं पयूं आहिनि तूं अलाए कहिड़ी ख़बर तो पुछी? ॿुध मूं ॿुधो आहे त इहो लुफो छोरो परू भेनरुनि सां विढ़ंदो थो रहे राति बि को विढ़ियो अलाए छा। मुरादी का त ॻाल्हि आहे इहे खामखा छोरियुनि सां रूबरू छो विढ़ंदो? तूं बि ज़माने जी माई आहीं का ख़बर चार त लो न। अदा तॻिया ख़बरूं त मूं वटि खोड़ अथई उन जे तबसरा बि कंदी आहियां हा पर भाउ हिकिड़ो वाइदो कर मूंखे चांहि जो टुकड़ो पियारींदे। चाहे खोड़ मेहूं बि जजूं वेठियूं पर हाणे असां टई छड़ा घर बि विलोड़ो करे केरु ॾुध आहे कोन पाड़े मां पिनींदा बाक़ी चाहे तो पाण काढ़े अचो पाण बि पी मूंखे बि प्यार। पोइ ॿुध तॻिया पक त मूंखे नाहे पर सोरहाना शक अथम ॻाल्हि पकी अथई इन्हनि झिरकड़ियुनि ते जेको आहे न सो लामारा हणंदो बाज़ आयो झटण लाइ। पर सालियो त तरी हथेली कोन थो लाइण ॾे तूं इहा ॻाल्हि कीअं थी करीं? पर साले खे त ॾिस न इन ॻाल्हि खे मञे ई नथो मिड़ई इज़त ख़ातिर ढक थो ढके। हाणे आऊं ज़माने जी माई सॼी ॻाल्हि सम्झी वई आहियां आऊं त उनजो मुंहुं ॾिसी सम्झी वियसि त निसोर कूड़ वेठो ॻाल्हाए। इन जो मतलब तो को चक्कर जरूर थी मुरादी। चक्कर चक्कर को हलकड़ो फुलकड़ो न थई चक्कर भी को वॾो चक्कर आहे समझी थो न तॻिया मुंहिंजी ॻाल्हि? ॿुध आई त तूं बि ज़माने जी अड़ी काप माई तुंहिंजो शक कंहिं आ इन छोरी डेंडीअ ते या न छोरी गुंदीअ ते? नड़ी अदा अच्छो मूं ॿिन्हिनि छोरियुनि जो आहे ये जेका सदोरड़ी थई न इहा मिड़ई सरस हवा में थी उॾामे। सदोरी नेनी आ करे आ पर जेको परू आहे न वॾो को छोरो वाड़ी कापा उन जा इरादा मिड़ई परूड़े वरिता पर इहो बि सुठो थियो जो सालीअ खे कन खुड़क पइजी वई न त ॿई पीउ पुट ॻोठ में कंध करण जहिड़ा कोन रहना। ॿियो न त हाणे इहो सालड़ो मञे न मञे पर इन साले ते मुंहिंजा उठ जॾा एहसान अथसा। भला ॿुध इहा त ख़बर लहो न त इहो छोरो आहे केरु? अदा इहा ख़बर त मूंखे बि कान्हे पर अदा परू चए पियो आऊं जांच लहा थो। अच्छा 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 हाँ पाॾे खे पक थी त मैं कान मिली। मां पियो सोचां पियो त इहो सालिह ख़ान कॾहिं खां अहिड़ो भलो थियो जो मूंखे सॾे संग थो ॾिए। हाँ मां बि ने गोर खे चवां थो त इहा जाच पई चले त इहो लोफर छोरो आहे केरु
जेको असांजे तकियल संग में तो अखियूं हुजे त ॼास हिकिड़ी ची फट कढायासीं ची कट ची ची कंदो ते ची ची रुको 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 मिस्टर परवेज और मिस्टर परू I want to talk in English in this time. Mr. Bushman, मुझे मतलब है तो ये कोई कहीं किरां पे वही खैर तो है यहाँ सा ज़माने जा मानो ज़माने जा कचो पको शहर वीरान वस्तियों सब जो सब विजिट कयूं मतलब घुमी वन दर बदर चाहूं समझी दर बदर त पोइ मां छा कयां निकर वञ धिका धिका खा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध इहा जेका तो कुहाड़ी हथ में खई आहे न हिन जो कमु आहे वण छांगे बकरियुनि खे माल खे खाराइण इहो को हथियार बथियार न आहे न हिन जो दौर ई अथी हिरफत सां दुश्मन खे मार कुहाड़ीअ सां कुझु न थींदी ऐं इहे जेके जवान छोकिरियूं आहिनि न इहे दरिया ते ई दरिया ऐं दरियानि खे मुंडो लाहींदो तूं हिन वक़्तु नशे में आहीं तोखे इहा ख़बर नथी पई त मां छा थो ॻाल्हायां मां नशे में आहियां तूं सही थो चईं नशे में आ तॾहिं त सच थो चवां सो बि मौत ते बशू हर भर मुंहिंजो मथो ख़राब न कर इहा जेका बकवास शुरू कई थी न इहा बंदि कर मूंखे वञण ॾे सदोरीअ खे पाणाए छॾियो परवेज़ ख़ान दरिया खे वहण जो ऐं मुंजा न ॿधो बिरियो बाहि थी मिस्टर परू बाहि ऐं बाहि पलाल में कोन कंदी अरे टर मवाली वञी को नशो पतो कर वञी के मैखाने में गिर मूंखे थो सम्झाई हाँ पंहिंजी हालत ॾिठी अथई नशे में धुत लॻो पियो आहे अरे वी त सही अरे मां तोखां वधीक मुड़ुस माण्हू आहियां न पीना आराम है न पिलाना आराम है पीने के बाद दो जड़ मोतबर है मुसलमानों के मौत सच चवण आराम है अरे पहिरियों माण्हू त थी माण्हू पोइ मुड़ुस माण्हू थी जाए समझी अरे बस कर मां थो चवां बशू बस कर हरू भरू मूंखे पाणी मां न कट नथी कुहाड़ी ॾिसींदो न कुहाड़ी हणी मथो कचो करे विझंदुसि खूहनि जा मुंहं तो बंदि करीं मिस्टर खूहनि जा मुंहं अॼु ॾींहं ताईं कंहिं बंदि करे ई न आहिनि सघिया पूरे ॻोठ में पूरे तरह में इहा ॻाल्हि थी हले पई तूं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुगो समझी अरे ॾे मवाली कंहिं जाइ जा नशाई हटमरे थी ॾे आई एम नॉट मवाली इंग्लिश पीअण वारे खे करप्ट ऑफिसर चयो आहे करप्ट ऑफिसर ॻोठ काॾे मां ॻोठ खां परे आहियां ॻोठ ई ॿिए हंधि हलियो वञो रे यार बशू कमाल करे छॾी ख़ैर कोन को ईंदो पहुची वेंदासीं ज़रूरु
छा तो ॾिसी? बस ईअं तूं मूंखे ईअं पियो ॾिसी जीअं ज़िंदगी में पहिरियों चकर तूं ॾिसी। हा ऐं इहो पियो ॾिसां त असांजी सिंध जूं ॼायूं केॾियूं न बुर्दबार ऐं बहादुर आहिनि। हा सुल्तान, सिंध जी न्याणियूं महिनत कश आहिनि ऐं साबरीन बि आहिनि। पंहिंजा सूर सीने में रखी पोइ बि मुरकंदी रहंदियूं आहिनि। पिरे तोखे बि सीने में सूर आहिनि छा? हू कहिड़ो वण आहे जेके हवा न लॻी हुजे? मुंहिंजे सीने में जेतिरा बि सूर आहिनि न, हुननि जो इलाज तूं आहीं। सुल्तान ते छा थो पियो करे? बस चाचा ईअं ई बीह रहियसि। का त ॻाल्हि आहे न, अहिड़ियूं ॻाल्हियूं बि कई हुन सां। ईअं ई ज़माने जूं ॻाल्हियूं पे कयूंसीं। सुल्तान होशियारीअ सां ज़माने में बशूअ थई। अहिड़ी ॻाल्हि न आहे चाचा, तव्हां ग़लति न सम्झो। ऐं तोखे इहा बि ख़बर हुजणो खपे त पिरह बशूअ जी मंगा। महिरबानी करे हिन पिरह में अखियूं न विझ त बहितर थई। सचो आई चाचा, असां त पंहिंजी धरतीअ जो ईअं वाह साव ॾिसण आया हुआसीं। ॾिसो न, पंहिंजी धरती केॾी न सरसब्ज़ ऐं सुहिणी आहे। हा सम्झियुसि त तुंहिंजे दिलि में चोर आहे। सुल्तान न चोर खे पंहिंजे अंदर मां ड्रोड़ाए कढ। सुल्तान मां ज़माने जो रोगी आहे। ज़माने जी हवा जे रुख खे सम्झी मींहं वसण जी तारीख़ बि ॿुधाए छॾींदो आहियां। बहरहाल पिरह जे प्यार जी बरसात तुंहिंजे क़िस्मत में लिखियल ई कान्हे, सम्झी? चाचा त गया ऐं सभु कुझु सम्झा। बाबा सम्झींदो त पोइ ठीकु आहे। हिते छो बीठो आहे हरू? हल त तोखे हली होटल ते कड़क चांहि जो मज़ो वठायां। हलिया। बशू त आहे बेकार माण्हू, पर चए सच थो। दरिया खे असां बुंडो त कोन था ॾेई सघूं न। हाणे छोकिरियूं जवान थी वियूं, उन्हनि जूं शादियूं थियणु घुरजनि। पर पुट चवीं त सच थो। गंद में जेकर लठणदासीं न त फींगो पाण खे लॻंदो। सदोरी मरंदे मरी वेंदी, पर कुझंदी कुझु बि कोन, छो त हूअ पंहिंजे माउ जी धीअ आहे। उन माउ जी जेका चीकी मिटीअ ऐं पकी मिटीअ में ठहियल आहे। बाबा, इन जो मतिलब इहो थियो त सदोरीअ खे सज़ा न ॾियूं। सदोरी ग़लती न आहे कई, ॾोह कयो अथई, ॾोह नाक़ाबिले माफ़ी ॾोह कयो अथई। बाबा अञा केतिरो मारींदे भेण खे? हुनजा हॾ गुर त तो भञी छॾिया आहिनि। हुनखे सज़ा त पंहिंजी मिली वई आहे, अञा कहिड़ी सज़ा ॾींदेसि? हूंदसि गैरत त सुधरी वेंदी। न बाबा न, सदोरी कॾहिं बि कोन सुधरंदी। त पोइ छा कयूं पुट? मां हिकिड़ो पीउ आहियां। तॾहिं त चवां थो, लाह पंहिंजे कुल्हनि तो पार, ॿिन्हीअ खे खारीअ में खण, पटी में थॾा। केॾा कढा न्याणियुनि खे कंहिं घुरियो सम्झो मां इनकार कयो आहे। इन वारिस वांदे खे सदोरीअ जो संग ॾेई छॾ। बाक़ी रही क्षमा जे लाइ सोचियूं था। वारिस हाणे वठे न संग। मूं तगे खे नापो करे छॾियो आहे त मां वारिस खे संग ॾियण जे लाइ तयारु आहियां। पर इहो मसइले जो हल नाहे। जेसि ताईं अलाह सम्झ ॾे, तेसि ताईं सदोरी जो सुधरणु ॾाढो मुश्किल आहे। इहो ई त चवां थो, घटि में घटि असांजी खुआरी त कोन थींदी। ठीकु आहे बाबा, मां वरी बि हाणे तगे खे मेड़ में थकियां थो, त ॿेली हाणे देरि न कर। अदा वरियाम, मुंहिंजो हिकिड़ो कमु कर। अदा गोहर ऐं बाबा त मुंहिंजी असुली कोन था ॿुधनि। वारस वरी तोखे छा थियो आहे जो तुंहिंजी कोन था ॿुधनि? अदा वरियाम, मूंखे सदोरीअ जो संग खपे। अदो ऐं बाबो मूंखे वरी संग वठी ई कोन था ॾियनि। ऐं ख़बर अथई छा था चवनि?
चवनि था घर हलाइण ट्रैक्टर हलाइण खां बि ॾुखियो आहे। यार इन्हनि खे केरु सम्झाए, कुझु त मूं ग़रीब जो एहसास कनि। वारस तुंहिंजो भाउ मूंखे इजाज़त ॾियां त मां ज़बरदस्ती बि तुंहिंजो निकाह कराए छॾियां। बाक़ी इन साले ऐं पर्व ते मुंहिंजी अखी नथी ॿुॾे। अदा वरियाम मां न बाबे जो दादलो पुट है, दादलो पुट। मां तोखे इजाज़त थो ॾियां, तूं मुंहिंजो ऐं हुनजो सम्झी थो न। साले वारी छोरी सदोरी जो निकाह करा यार, महिरबानी कर। मूं मिसकीन ते का इनायत कर, ॾाढी दुआ कंदो मैं। अदा तुंहिंजो भाउ जे मूंखे इजाज़त ॾींदो त तुंहिंजी शादी ज़रूरु कराईंदुसि। तूं बि सफ़ा अदा गोहर जहिड़ो आहीं। मां तोसां कोन थो ॻाल्हायां। हल मोतबर बाबा माफ़ी ॾे तो बहनौज़ बिल्ला जान छॾियो। अदा गुलू मुंहिंजो दोस्त आहे। लानत हुजे अहिड़े दोस्त ते। अहिड़े दोस्त खां भींग भली आहे जेको असांजे ॻोठ जे औरतुनि में अखियूं विझे। इहो दोस्त न, दुश्मन अथई दुश्मन। अदा तव्हांखे का ग़लतफ़हमी थी हूंदी। गुलू त यारनि जो यार आहे। अंधो न आहियां मां, सॼे कचे ते अखा मुंहिंजी तुंहिंजे हिन यार गुलूअ जी पल पल जी रिपोर्ट आहे मूं वटि। हिन जा लक्षण सुठा न आहिनि। ठीकु आहे अदा, इन ॻाल्हि खे मां दिलि में रखंदुसि। नादर खान वॾड़ा चई विया आहिनि त धारियो कॾहिं बि पंहिंजो नाहे थींदो। तोखे इहा ख़बर आहे त इहो गुलू आहे केरु, किथां जो आहे, ज़ात पात छा अथसि, का ख़बर अथई या? अदा चवे थो त मां यतीम आहियां, माउ पीउ नंढपुण में ई मरी विया हुआ। तॾहिं माउ पीउ जे नाले जी ख़बर ई कान्हेसि का, न नई ज़ात जी ख़बर अथसि। अदा तव्हां चओ था त खणी मां एहतियात कंदुसि, पर गुलू मूंखे अहिड़ो लॻे कोन थो। असांजे गैर मौजूदगीअ में असांजे हाराणियुनि खे तंग थो करे। मूं पाण हिन गुलू ऐं पिरिया खे वॾा वॾा टहक ॾींदे ॾिठो आहे। नादिर गैरत जो मसइलो आहे। चओ हिनखे इज़त सां हितां हलियो वञे, धूड़ मथे में विझी पुछड़ो करे कढंदोमांसि। अदा तव्हां परेशान न थियो, मां गुलू खे चङी तरह सुञाणा थो। हू असांजो दुश्मन न आहे। अदा थी सघे थो तव्हांखे क्या ग़लतफ़हमी थी हुजे या तव्हांखे कंहिं ग़लति रिपोर्ट ॾिनी हुजे। बहरहाल मां पंहिंजूं अखियूं खोले रखंदुसि। अस्सलाम वालेकुम अदा तगिया। वालेकुम सलाम। भली करे मोहम्मद साले। हा दा ख़ैर थींदई। दे भला ख़बर चार वरी कीअं अचणु थियो आहे? किथे तुआरियुनि छोरियुनि खकर में खड़ो त कोन आयो आहे? न न अदा अहिड़ी ॻाल्हि त आहे ई कोन। मुंहिंजो धीअर माशाल्लाह मखण अथई मखण। मखण 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 जो अघो जी अलाए किथे पहुतो इहा जा वते तो मखण मखण कंदो। साले असां न ने मखण खे मिड़ई थोरो संभाले रखजांइ। किथे हो कांगल ने मखण खे चंपन में खणी आई करे ना तुआरी छोरी वतंदी ची ची कंदी। अदा तगिया पहली हाणे मूंखे औरतुनि वारा मेणा त न ॾे। भला ॾे हाल अहिवाल। अॼु भला ओचितो अचणु कीअं थियो आहे त ख़ैर न। यार राति मूंखे ख्वाब में संघार आई हुई। संघार? कहिड़ी संघार? अच्छा 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 मुआरी भेण संघार। छा पई फरमाए मुआरी भेण संघार? हा यार चए पे त मुंहिंजे भाउ जो संग छो थो खाई, सदोरी जो संग वारिस खे ॾे। साले हिकिड़ी नची भट ॾिनी मां त चीच टक ॾी छॾींदुसि। ची ची कंदो वतंदे ची ची। ॿुध मोहम्मद साले, इहे कूड़ा सूड़ा ख्वाब मूंखे ॿुधाए मुंहिंजी दिलि नरम नथो करे सघे। कन कोले ॿुधी छॾ।
मां तो खां संग हरगिज़ कोन वठंदुसि ऐं न को तो खां संग को ॿियो वठंदो। बाबा मूं तोखे संग माफ़ कयो ॾींहं क़यामत ताईं। हाणे तूं बि महिरबानी करे असांखे माफ़ कर, असांजी जान छॾ ॾिनी, असांखे को ॿियो धंधो धाड़ी कर दो। तूं त ही सॼो ॾींहुं वांदो हलाए छा? अदाई तूं छा थो चई? ॾाढो सियाणो थियो ही साले, यानी पंहिंजे तलाव मां किनी मच्छी कढी वरी मुंहिंजे तलाव में थियो उछली त जीअं मुंहिंजो सॼो तलाव मच्छियुनि जो ख़राब थियो। अदा तॻिया मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। बसि बाबा मोहम्मद सालिया घणो थियो, मुंहिंजो खुतो जवाब चांहि पी त काढ़े पियारियां, न त खड़ा जो रस्तो सुझे हल माल सां। हरू भरू वेठो तो बिचीअ में पे वणा न वणा विचां गिरो खड़ा। ही को टाइम आ घर अचण जो? ख़बर अथई अध रात गुज़री चुकी आ। छो देखो स्कूल आ जा जो मां टाइम सां अचां ऐं टाइम सां वञा। जेकॾहिं मां देर सां तो अचां या सवेर अचां तोखे कहिड़ो खुटको आहे? खुटको मूंखे न हूंदो त कंहिंखे हूंदो? सुभाणे खां पोइ जॾहिं ॻाल्हि खुली त तूं ई मूंखे चवंदे त तो मूंखे छो न ॿुधायो? वरी छा थियो आहे? तूं बि को न को किस्सो ठाहियूं वेठी आहे। तुंहिंजी भेण जा लछण मूंखां ॾिठा नथा थियनि। बानू सोचे सम्झी ॻाल्हाए। मेरू हिकु ख़ानदानी छोकिरी आहे, तूं हुनजे किरदार ते आंगुर न खण, हया कर। हया शर्म त तुंहिंजी ख़ानदानी भेण खे हुजणु खपे न। हारिन कुड़मिन जे मिलण जे बहाने अलाए केसां केसां थी मिलंदी वते। मादी कुकड़ पंगू थी ॾे। खबरदार भेण पानू ते इल्ज़ाम न हण। कैसा कोन थी मिले? मिले थी हारिन कुड़मिन सां। थी सके तो इन बहाने किन ॿियनि सां बि मिलंदी हुजे। ज़बान खे लगाम ॾे। ज़बान काकरे मां कढी छॾींदुसि आए। अॼु चयो अथई ॿीहर अहिड़ी ॻाल्हि कई न कोन चवंदसि, पर जॾहिं सॼे ॻोठ में हुकरा थिया न त पोइ पाणे इहो मुंहुं वञी बंद सां लॻंदई। हा न रो बाबा न रो। जंहिं मालिक पैदा कयो आहे उहो ई को न को सबब पैदा कंदो। चवंदा आहिनि त जोड़ा आसमान ते ठहंदा आहिनि। भला रुगो हिकु तगे खे त पुट न आहिनि। रब जो मुल्क माण्हुनि सां भरियो पियो आहे। पर पुट तुंहिंजे हथ जा लफ़्ज़ मुंहिंजे दिलि जा ज़ख़्म नथा भरे सघनि। उहे हाणे नासूर बणिजी चुका आहिनि। या अल्लाह, धीअर त रहमत हूंदियूं आहिनि, पर मुंहिंजे लाइ ज़हमत छो बणिजी चुको आहे? ए अल्लाह तूं हाणे मूंखे मौत ॾे। मां हाणे एॾा सूर सही जीअरो रही कोन थो सघां। न बाबा, अल्लाह तव्हांखे वरी हयाती ॾे। रब पाक ते भरोसो रख। ॿुधो कोन अथई बाबा, जंहिंजो केर बि न हूंदो आहे न त उनजो रब हूंदो आहे। हा पुट, सियाणनि सच चयो आहे त खई खपे कोन, ॻोल्ही लभे कोन। अॻे तगे खे संग ॾियूं कोन पिया, हाणे वरी वठे कोन थो। बाबा चयुमि न, तूं संग जो को बि फिक्र न कर। अल्लाह साईं किथां न किथां भली कंदो। पर पुट तोखे कहिड़ी ख़बर त नियाणियुनि जो दर्द छा थींदो आहे? आख़िर नियाणियुनि खे असां केसि ताईं क़ैद में रखंदासीं? इहो दर्द त हिकिड़ो पीउ महसूस करे सघे थो। बाबा मां पीउ न आहियां, पर पोइ बि तुंहिंजो सूर समझी सघां थो। रोवण सां सूर लही त कोन वेंदो। सब्र कर। चवंदा आहिनि त सब्र जो फल ॾाढो मिठो हूंदो।
सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।